बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, मां आहियां जो मेज़बान अब्दुल हमीद बोज़दार। अॼु मां खे पंहिंजो ई लिखियलु हिकु गज़ल थो ॿुधायां जेको मूं ईद ते लिखियो। अर्ज़ु आहे साईं, जी झोरियो इंतज़ारी ईद ते, जी झोरियो इंतज़ारी ईद ते, बेक़रारी रोज़ वारी ईद ते, जी झोरियो इंतज़ारी ईद ते, बेक़रारी रोज़ वारी ईद ते, लुड़क मुंहिंजा गिरवी रख या तूं वरी, लुड़क मुंहिंजा गिरवी रख या तूं वरी, ॾे ख़ुशी मूंखे उधारी ईद ते, लुड़क मुंहिंजा गिरवी रख या तूं वरी, ॾे ख़ुशी मूंखे उधारी ईद ते, मां रुनो हुस हेकलाई गल उघिया, मां रुनो हुस हेकलाई गल उघिया, पई थी मारे बेक़रारी ईद ते, मेरड़ा कपिड़ा ऐं अणभा वार आहिनि, मेरड़ा कपिड़ा ऐं अणभा वार आहिनि, थी खिले दुनिया ई सारी ईद ते, मेरड़ा कपिड़ा ऐं अणभा वार आहिनि, थी खिले दुनिया ई सारी ईद ते, ईदगाहनि में रुगो बस लुड़क हा, ईदगाहनि में रुगो बस लुड़क हा, तौबा कई मूं तौबा ज़ारी ईद ते, ईदगाहनि में रुगो बस लुड़क हा, तौबा कई मूं तौबा ज़ारी ईद ते, दूर एॾो थी न तूं हमदर्द खां, दूर एॾो थी न तूं हमदर्द खां, दूर एॾो थी न तूं हमदर्द खां, कर वञण जी तूं तयारी ईद ते, दूर एॾो थी न तूं हमदर्द खां, कर वञण जी तूं तयारी ईद ते, जी झोरियो इंतज़ारी ईद ते, बेक़रारी रोज़ वारी ईद ते। जी दोस्तों, उम्मीद कयां थो थी गज़ल तव्हांखे पसंदि ईंदो। पंहिंजे मेज़बान हमदर्द हमीद बोज़दार खे इजाज़त ॾींदा। नेक्स्ट वीडियो ताईं अल्लाह हाफ़िज़।